रिश्तनि जी असल ख़ूबसूरती लिहाज़ में हूंदी आहे, छो त रिश्तो कहिड़ी बि नेचर जो हुजे उन में प्रॉब्लम्स ईंदियूं ऐं स्पेशली उन रिश्ते में त घणियूं ईंदियूं जॾहिं रिश्तो मज़बूत हूंदो ऐं क्लोज़ थींदो। थाऊं खड़कंदा, कॾहिं कॾहिं अव्हां जो दिलि कंदो त मां अॻिए वारे खे बुरो महसूसु करायां छो त हुन मूंखे बुरो महसूसु करायो हो, लेकिन जे हुन वक़्त में अव्हां लिहाज़ जो दामन पंहिंजे हथां नथा छॾियो त हीअ शइ अव्हां खे एॾी पावरफुल करे छॾींदी ऐं अॻिए माण्हू जी नज़र में अव्हां जो मक़ाम एॾो बुलंद थी वेंदो त उहा ग़लती करे बि पछताईंदो ऐं अव्हां आख़िरी लम्हे में जॾहिं बदिलो वठी पिया सघो पर अव्हां लिहाज़ खे न छॾियो। इहा शइ अव्हां खे पावरफुल करे छॾींदी ऐं इहो लिहाज़ हीअ अगरि अव्हां हिन जो दामन पंहिंजे हथां न छॾियो त दुनिया जी का बि ताक़त अव्हां जी बेइज़ती नथी करे सघे।